अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ का रौनिया माली थी शामिल कोटा यूनिवर्सिटी हेडलाइंस। करबला जी शहीदन के भेटा पेश कर लाए सिंध समेत समूरे मुल्क में नाई मोहर्रम हराम चाच बरामद। कराची में मरकजी मातमी जुलूस में फातिमा बरामद थियो। एमए जिन्ना रोड सदर इम्प्रेस मार्केट तिब्बत सेंटर का थींदो। खारदल में हुसैनिया ईरानिया इमामबार का तेनर थींदो। हैदराबाद मीरपुर का शेख नज़ीराबाद सखर लाड़कानो डिवीजन जे नंढन वॾनि शहरनि मां मातमी जुलूस बरामद थिया। ज़ंजीर सनी सीनागोही ऐं टार्डन ते मातम कयो पियो। मुख़्तलिफ़ शहरनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। हसास इलाइक़नि में मोबाइल फोन सर्विस बि बंदि कई वई। इस्लामाबाद में नव मोहर्रम हराम जो मरकजी जुलूस इमामबार का असना इशरा का बरामद मुख्तलिफ़ रस्तनि खां थींदो। वापस आगे हंध न थींदो। लाहौर में मरकजी जुलूस फाउंड्री स्ट्रीट इस्लामपुरा का बरामद थियो ऐं मुख्तलिफ़ रस्तनि खां थींदो। वापस फाउंड्री स्ट्रीट पहुची ख़त्म थींदो। पेशावर जो मरकजी मातमी जुलूस इमामबार का हुसैनिया हाल का बरामद। कोयटा में नाई मोहर्रम जो मरकजी जुलूस में कानकी रोड पाक फौज खिलाफ सोशल मीडिया ते मुहिम के हलाई। वफाकी हुकूमत हेलीकॉप्टर क्रेश बाबत नाकारी प्रोपेगेंडा जी जांच लाइ गॾियल जांच टीम जोड़े छॾी। जांच कमेटी जो सरबराह मोहम्मद जाफर हूंदो। डॉक्टर वकारुद्दीन सैयद अयाज खान ऐं इमरान हैदर जांच टीम जो हिस्सो हूंदा। नोटिफिकेशन जारी। कमेटी में ISI जो लेफ्टिनेंट कर्नल सईद ऐं इंटेलिजेंस ब्यूरो जो ऑफिसर वकार निसार चौधरी खे शामिल कयो वियो। आर्मी पब्लिक स्कूल हमले जो मास्टरमाइंड ऐं कलदम TTP जो कमांडर उमर ख़ालिद खुरासानी टिन साथियुनि कमांडर समेत अफगानिस्तान में माची पियो। जिन मौसूब उमर ख़ालिद खुरासानी टिन साथियुनि कमांडोर सां गॾु पक्तिपा सूबे जे बरमलबारी इलाइक़े वटां गुज़रियो हो त केस बारूदी सुरंग वसीले निशानो पाए वियो। माजिदनि में उमर ख़ालिद खुरासानी हाफ़िज़ दौलत ऐं कमांडर मुफ्ती हसन शामिल। तालिबान ज़रिए वाक़े जी तस्दीक़ रिछती। हमले जी ज़िम्मेवारियुनि अञा ताईं कंहिं बि क़बूल न कई। कांग्रेस स्पीकर नैन्सी पेलोसी ताइवान जे दौरे ते चीन जो गुस्सो घटि न थियो। चीनी फौज पारां ताइवान जो घेरो बरक़रार। जंगी मशक़ूं जारी। जब फ़िज़ाई सोच खे ख़तरनाक करार ॾिनो पियो। 4 खां 12 अगस्त ताईं पर ॾींहुं उॾामूं बंदि।